मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मुहर्रमुल हराम जो महीनो आ, इस्लाम जो पहिरियों महीनो आ। असांजी शुरूआत जेकी थिए थी मुसलमाननि जी वो मुहर्रम खां थींदी आहे। असांजी शुरूआत जनवरी खां नाहे थींदी। जनवरी जेको आहे उहो ईसाइन जो महीनो आहे। अंग्रेज़नि महीननि जे अंदरि जनवरी जेकी स्टार्टिंग थिए थी उहो यहूदियुनि जो महीनो आहे। इहा उन्हनि जी जेकी आहे तारीख़ आहे। इहा उन्हनि जी तारीख़ इन एतबार सां आहे त ईसा अलैहिस्सलाम खे हिन दुनिया खां वञण जो जेको टाइम पीरियड थियो आहे उहो थियो आहे 2024। तारीख़ हले थी न 2024 ऐं 7 महीनो आहे हुनजो। त हे जेको अंग्रेज़ी जेकी तारीख़ आहे न, इन जे पोयां जेकॾहिं असां हिस्ट्री ॾिसूं था न त अंग्रेज़ी जेको पंहिंजे एतबार सां हलंदा अचनि था त हे ईसा अलैहिस्सलाम जी तारीख़ खे हिननि नोट कयो आहे। कंहिंखे नोट कयो अथऊं? ईसा अलैहिस्सलाम जी तारीख़ खे इन्हनि नोट कयो आहे। जेको असांखे नज़र थो अचे न 2024 ऐं 7 महीनो ऐं तारीख़ अॼोके ॾींहं जे एतबार सां 12 बीठी आहे। त इहा जेकी बि डेट आहे, जेकी बि तारीख़ आहे, इहो असांखे मालूम कराइनि था त ईसा अलैहिस्सलाम खे हिन ज़मीन खां खणंदे आसमान ते वेंदे 2024 साल गुज़री चुका आहिनि। 2024 साल गुज़री चुका आहिनि ऐं इहे तारीख़ नोट कंदा अचनि था यहूदी ऐं ईसाई। उहो ॿुधाईंदा असां ईसा अलैहिस्सलाम जे पुश्त ते हलूं था ऐं असांजो जेको तालुक़ु आहे उहो हिजरी सां आहे। असांजो तालुक़ु छा सां आहे? हिजरी सां। तव्हां ॿुधो हूंदो हिजरी जेकी हले थी, हिन साल जी हिजरी जेकी आहे 1446। हाणे इन जे पोयां मतिलबु छा आहे? इन जे पोयां ॾिसो, हिजरी आसान आहे सम्झणु उनखे। हिजरी जी माना आहे हिजरत। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼोके तारीख़ जे एतबार सां 1400 साल 1446 साल गुज़री चुका आहिनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का खां निकिता हुया ऐं मदीने तरफ़ आया हुया। हे मुसलमाननि जी तारीख़ ऐं अहिड़ी तरह 2024 जेको आहे जंहिंखे ईसवी चवंदा आहिनि, हे ईसा अलैहिस्सलाम जी तारीख़। इन में फ़र्क़ु इहो ई आहे ऐं इन जी मालूमात असांखे हुजणु खपे त हे जेको महीनो हले थो वॾो मुक़दस महीनो आहे। मुहर्रम जी माना आहे इज़त वारो। मुहर्रम जी माना आहे इज़त वारो। इन जे अंदरि वाक़ियो हिकिड़ो पेश आयो, वाक़िया करबला। ऐं माण्हू इन खे जेके शीयनि जा जेके ज़ाकिर आहिनि उहे जेके इन वाक़िए खे पेश कंदा आहिनि न त उनखे अजीबो ग़रीब पेश कंदा आहिनि। कंहिं हिकिड़े साथी ॻाल्हि लिखी, उन चयो त जेकॾहिं शीयनि जे ज़ाकिरनि खे 10 शीयनि जे ज़ाकिरनि खे अलॻि अलॻि कमरे में वाड़ियो, 10 शीयनि जे ज़ाकिरनि खे अलॻि अलॻि कमरे में वाड़ियो ऐं हिकु हिकु करबला जो वाक़ियो पुछा कयो त जेके 10 ई ॿुधाईंदा न, उहो पंहिंजी हिकिड़ी मनमानी सां ॿुधाईंदा। हिकु जहिड़ो कोई बि न ॿुधाए सघंदो, हिकु जहिड़ो कोई बि न। इन वाक़े जे अंदरि अक्सर जेको आहे कूड़ बि मिक्स कंदा आहिनि। इन वाक़े जे अंदरि अक्सर कूड़ बि मिक्स कंदा आहिनि ऐं ईअं सम्झो इन जे लाइ हिकिड़ो कमाई जो ज़रियो बि वॾो आहे। कमाई जो ज़रियो बि इंतिहाई घणो आहे। छो त पाण ई बयानु कंदा आहिनि त उहो चवंदा आहिनि हिकिड़ी हिकिड़ी असां जेकी मजलिस हूंदी आहे न, हिकिड़ी हिकिड़ी मजलिस खे मुहर्रम में बयानु करण जा ₹1,00,000 खां स्टार्ट थींदो आहे। पोइ 5 लख, 10 लख, 15 लख, 20 लख हे रेट लॻंदा आहिनि। हे छाजे करे पैसा वठंदा आहिनि? आले रसूल जा फ़ज़ाइल ॿुधाइण जे करे हे पैसा वठंदा आहिनि। पोइ घणा वरी जेके टॉप जा जेके ज़ाकिर हूंदा आहिनि उहे डिमांड वॾी रखंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त असांखे 50 लख जी गाॾी हिन अशरे जे अंदरि मिलंदी त पोइ असां इमाम हुसैन जे फ़ज़ाइल ते टॉपिक पढ़ंदासीं। यानी मालूम ईअं थिए थो त अॼु खां 1400 साल पहिरियां बि आले रसूल सां ज़ुल्म थियो ऐं हिन टाइम बि
आले रसूल सां मोहबत करण वारा माण्हू नज़र नथा अचनि। हिकिड़ो कारोबार लॻो पियो आहे ऐं उहो कारोबार बि सिर्फ़ु 10 ॾींहंनि ताईं महदूद आहे। इन खां बाद में इमाम हुसैन कंहिंखे बि यादि न आहे। कंहिं बि पब्लिक खे तव्हां नोट कंदव, गौर कंदव त सिर्फ़ु जेको आहे चंद ॻाल्हियूं ॿुधाए करे कंहिं बि माण्हुनि खे, पब्लिक खे नमाज़ जे तरफ़ माइल न करे सघंदा आहिनि। ॾिसो हिन टाइम ज़ाहिर ईअं थींदो आहे जेकॾहिं अगरि इन 10 मुहर्रम ताईं जेकॾहिं अगरि अल्लाह न करे को यज़ीद ज़ाहिर थिए हा त मालूम ईअं थिए थो त यज़ीद खे माण्हू टुकड़ा टुकड़ा करे छॾींदा, छो त नारा एॾा हलंदा आहिनि, नारेबाज़ी एतिरी हलंदी आहे। जेकॾहिं को यज़ीद ज़ाहिर बि थिए न, यज़ीद जो फेल ॾिसो उहो बुरो फेल हुयो, यज़ीद जो फेल ख़राबु फेल आहे ऐं यज़ीद खे तक़ाबुल इमाम हुसैन सां ॼणणु हे बि बेवकूफ़ी आहे। यज़ीद खे इमाम हुसैन सां तक़ाबुल ॾियारणु, इहे बि जेके ज़ाकिर मजलिसूं पढ़नि था या को मौलवी खणी बयान थो करे न, त बि इहा बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे। इमाम हुसैन अहिड़ी तरह यज़ीद में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इमाम हुसैन जो जेकॾहिं असां नसब ॾिसूं था ऐं निस्बत ॾिसूं था, इमाम हुसैन जी आला हिकिड़ी निस्बत आहे। ऐं अहिड़ी तरह यज़ीद जेकॾहिं असां किरदारु ॾिसूं था ऐं उनजो फेल ॾिसूं था, उहो कभी फेल आहे उनजो। हे अमूमन जेको 10 ॾींहंनि जे अंदरि सिर्फ़ु यज़ीद जो नालो खणी करे ऐं जेकी कमाई कई वेंदी आहे, हे तमामु वॾी कमाई कई वेंदी आहे। बाक़ी आले रसूल सां हिन ज़माने में बि कंहिं क़िस्म जी मां सम्झा नथो त को इलाइक़े जे अंदरि मोहबत हुजे। माण्हू पाण खे पॉपुलर करण जे पोयां, पंहिंजो नालो मथे करण जे पोयां आले रसूल जे नाले खे इस्तेमालु कंदा, पैसे कमाइण जे पोयां आले रसूल जे नाले खे इस्तेमालु कंदा। ऐं तव्हां नोट कजो, जीअं जो 11 मुहर्रम थींदी आहे, 10 मुहर्रम जीअं जो गुज़रंदो आहे, 11 मुहर्रम जीअं जो थींदी आहे त पोइ 11 मुहर्रम ते छा थींदो आहे, कंहिं क़िस्म जो इमाम हुसैन जो नालो यादि कंहिंखे न रहंदो। हे हाणे ज़ोर थो हले हिन टाइम त होटलनि ते गाननि खे बंदि कयो। तमामु असांजा अहिड़ा दोस्त जेके हिन टाइम नारेबाज़ी ते उरूज ते आहिनि, फिल्मूं न आहिनि ॾिसणियूं, थोरो घणो हराम खाधोसीं उहो बि न आहे खाइणो। इहो केतिरे ॾींहं ताईं भला हलंदो? इहो हलंदो चंद ॾींहं, यानी 10 मुहर्रम ताईं हलंदो। इन खां बाद में 10 मुहर्रम खां बाद में उहे सभु जेके बदमाशियूं हूंदियूं न, उहे शुरू थियल हूंदियूं। ईअं न आहे त को बंदि थींदियूं आहिनि, उहे बदमाशियूं काफ़ी इंतिहा दर्जे ते हलंदियूं बि आहिनि। पर कंहिंखे थोरो घणो ख़ौफ़ थींदो आहे न, उहो चवंदो आहे यार हाणे 10 ॾींहंनि ताईं हिन ॻाल्हि जी मां परहेज़ कयां, 10 ॾींहंनि ताईं मां निमाज़ जी पाबंदी कयां। इन खां बाद में 10 ॾींहं गुज़री वेंदा, पोइ कोई निमाज़ बि न पढ़ंदो आहे, न ई हराम जे परे को थींदो आहे। त हे त पोइ आले रसूल सां वफ़ा न थी, हे कहिड़ी इमाम हुसैन सां पोइ वफ़ा थी? हे त पोइ हिकिड़े क़िस्म जी ठगी आहे। यानी असांजे इलाइक़े जे अंदरि, असांजे पाकिस्तान जे अंदरि माण्हुनि जी कैफ़ियत जेकी आहे उहा अजीबो ग़रीब आहे। माण्हुनि जी कैफ़ियत अजीबो ग़रीब आहे। जेकॾहिं मुहर्रम ईंदो दुनिया जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि, तव्हां ॾिसंदो तमामु जेके तव्हांखे इंसान नज़र ईंदा, सभु तव्हांखे हुसैन ई नज़र ईंदा। तव्हां चवंदो यार दुनिया जे अंदरि कोई यज़ीद आहे ई न, सिर्फ़ु इहो 10 ॾींहंनि जे लाइ। ऐं इन खां बाद में 10 ॾींहं जीअं जो क्रॉस थींदा, इन खां बाद में तव्हां ॾिसंदो यार पूरो पाकिस्तान यज़ीदी लॻो पियो आहे। पूरो पाकिस्तान यज़ीदी लॻो पियो आहे। त हे असां कहिड़े कम ते हलूं पिया? हे आले रसूल सां इहा त मोहबत न आहे। इमाम हुसैन सां त इहा मोहबत न आहे। असुली मोहबत इहा आहे त पंहिंजी ज़िंदगी जेको चेंज कर न। तमामु घणो फोकस जेको हूंदो आहे शिया हज़रत वटि, उहो मातम ते घणो फोकस हूंदो आहे। मातम ते घणो इंतिहाई घणो जेको आहे फोकस हूंदो आहे। तव्हां नोट कयो, मां सिंध जे अंदरि तव्हां सभिनी साथियुनि खे ॿुधायां थो, सिंध जे हर हिकु इलाइक़े में नोट कयो, हर हिकु शहर जो नोट कयो। 10 मुहर्रम जीअं जो थींदी ऐं 10 मुहर्रम ते मग़रिब निमाज़ खां बाद में सिंध जे तमामु शहरनि में हलिया वञो, चौंकनि ते हलिया वञो। मग़रिब निमाज़ जंहिं टाइम आज़ान थींदी न, उते तव्हां वञी करे बीह करे मजमो ॾिसो, तव्हांखे मजमो हज़ारनि में नज़र ईंदो। तव्हांखे मजमो 10-10, 15-15, 20-20 हज़ारनि में मजमो तव्हांखे नज़र ईंदो। चौंकनि ते कमीस लतल आहे, अहिड़ी तरह मछलियूं हथ में आहिनि ऐं पुठी खुलियल आहे,
ऐं पाण खे ज़ंजीर लॻाईंदा। 10,000 मजमो बीठो हूंदो, माण्हू सभु उनखे ॾिसंदा तमाशे जे एतबार सां। ऐं इन टाइम नोट कजो आज़ान थींदी, आज़ान थींदी ऐं आज़ान खां बाद में तव्हां ॾिसंदव इन 10,000 मजमे मां 100 माण्हू मस्जिद में वेंदा, 10,000 मजमो हिते बीठो हूंदो, 10,000 मजमो हिते बीठो हूंदो। त हे कहिड़ी मोहबत आहे इमाम हुसैन सां। अल्लाह जो कसम मातम जो सबूत बिल्कुलु न आहे, न इमामनि तरक़ीब ॾिनी आहे, न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे, बल्कि क़ुरान हकीम में अल्लाह ताला बार बार ईअं फरमायो, अल्लाह ताला फरमायो तव्हांखे असां जान जो नुक़सानु ॾियूं, तव्हांखे असां माल जो नुक़सानु ॾियूं, तव्हांखे असां ख़ानदान जो नुक़सानु ॾियूं। इन खां बावजूद बि अल्लाह ताला फरमायो उहा बशीर साबिरीन, जेकॾहिं सब्र कयो था अल्लाह जी बिशरत अथव, ऐं जेकॾहिं सब्र नथा कयो अल्लाह ताला जी कंहिं क़िस्म जी तव्हांजे मथां बिशरत न आहे। हाणे मोहबत काॾे वई? हे मोहबत इन नालो आहे। इमाम हुसैन त करबला जे 10 तारीख़ ते नमाज़ न छॾी आहे, सलात ख़ौफ़ इमाम हुसैन पढ़ी आहे। यज़ीद जो जंहिं टाइम ॾिसो काफ़िलो जंहिं टाइम आयो न टकर आयो, जंहिंजी अॻुवाणी करे पियो हसीन बिन नुमेर, यज़ीद टोले जो हिकिड़ो वॾो सिपाही हुयो, ऐं अहिड़ी तरह ज़ोर नमाज़ जो जंहिं टाइम थियो न त इमाम हुसैन इहा ई ॻाल्हि कई त हाणे असांखे नमाज़ पढ़णु छॾियो, त हुन यज़ीद टोले वारे चयो त नमाज़ तव्हांजी थींदी न। इमाम हुसैन जे साथियुनि खे फरमायूं त नमाज़ तव्हांजी थींदी न। त हबीब बिन मुतहिर जेको इमाम हुसैन जो साथी हुयो उनजो लानत हुजे तव्हांजे मथां, लानत हुजे तव्हांजे मथां, जंहिं नबी जे ज़रिए सां नमाज़ मिली, जंहिं घर जे तुफ़ैल तव्हांखे नमाज़ मिली आहे, ऐं तव्हां चओ था उन घर वारनि जी नमाज़ न थींदी ऐं तव्हांजी नमाज़ थींदी। हबीब बिन मुतहिर मोटी आयो, इमाम हुसैन खे फरमाई साईं नमाज़ जी इजाज़त नथा ॾियनि। त इमाम हुसैन फरमायो पोइ कहिड़ो टेंशन आहे, टोटल हुया 72 माला केतिरा शहीद थी विया ज़ोर नमाज़ साईं, बाक़ी इहा टोटल जेके तादाद बती उहा 32 बती। फरमायूं त 15 खनि जेको आहे जिहाद कयो, क़िताल कयो, ऐं बाक़ी जेको आहे 15 अची करे नमाज़ ते बीहो। इन वॾे ख़ौफ़नाक मंज़र जे अंदरि इमाम हुसैन नमाज़ जेको ज़ोर अदा करे ॾेखारी आहे। पोइ तव्हां कहिड़ी मोहबत कयो था, तव्हांजे मथां त को टेंशन आहे ई न, तव्हां पाण पंहिंजे हथनि सां पाण खे हलाक था कयो। अरे इस्लाम में त वॾो वैल्यू नमाज़ जो आहे, इहा असांजी ॻाल्हि आहे या न आहे? ॾही मुहर्रम ते थींदो आहे या न थींदो आहे? या मां ॻाल्हि ग़लति थो कयां? ॻाल्हि नोट थिए थी, इहो पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि तव्हां नोट कजो, ईअं ई थींदो आहे। ऐं दवा असां जेको आहे हुसैन इहो असांजे मथां फ़तवा लॻाई कंदा आहिनि त तव्हां जेको आहे यज़ीदी हो असांजे मथां। त साईं जेकॾहिं अगरि पंहिंजो किरदारु, तव्हां बि पंहिंजो किरदारु तमामु जेको आहे इंसान जाॾो रखो, असां बि पंहिंजो किरदारु रखूं था तमामु इंसान जाॾो, ऐं फ़ैसिलो पोइ इन इंसाननि खां करायूं था त इमाम हुसैन जे नक्शे क़दम ते केरु आहे। हे सिर्फ़ु जेको आहे इन ॾींहंनि जे अंदरि पब्लिक खे बेवकूफ़ बणाए थो वञे, आवाम खे गुमराह थो बणाए वञे, ऐं कंहिं क़िस्म जी उन्हनि खे सम्झ न आहे। असां बि बसि जेको न असांजी पब्लिक जेकी आहे उहा अंधी पब्लिक आहे। असांजा चङा भला जेको असांजे पोयां नमाज़ पढ़ंदड़, हथ ॿधी करे नमाज़ पढ़ंदड़, साईं चाचा साईं ओ चाचा सही बयान 2 मिंट हले थो। ठीकु आहे। त असांजी आवाम जेकी आहे त उहा अंधी आवाम आहे, असांजी पब्लिक अंधी पब्लिक आहे। ऐं असांखे वरी मिसाल पेश कंदा यार साईं ॾिसो त तव्हां भला मौलवी हज़रत रोहंदा न आहियो इमाम हुसैन जे ग़म में, हेॾा सारा ज़ाकिर अचनि था, मजलिसूं पढ़नि था, अची करे एतिरो राति जो रोअंदा आहिनि, तव्हां त रोअंदा ई न आहियो, तव्हां त रोअंदा ई न आहियो इमाम हुसैन जे ग़म में, अहिड़ी तरह वाक़े बयानु करण में। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, छा रोअण जो दलील हक़ ते दलील आहे? कोई जेकॾहिं रोअंदो अचे त इहो हक़ ते आहे? ॾिसो क़ुरान हकीम में अलाह ताला किसो बयानु कयो यूसुफ अलैहिस्सलाम जो। यूसुफ अलैहिस्सलाम जा दुश्मन भाई थिया,
ऐं मोटी अचे घर में राति जो रोंदा आया, राति जो रोंदा आया। ऐं कंडीशन पंहिंजी अहिड़ी बनायूं जो याकूब अलैहिस्सलाम खे असां ईअं मुतमइन कयूं त असां बेगुनाह आहियूं, पर हक़ीक़त में मुजरिम हुया। त सर जेकी एक्टिंग आहे न, इन सां कोई जेको आहे दलील न खणंदो आहे। दलील हमेशह क़ुर ऐं हदीस जो हलंदो आहे। कोई बि बंदो चवे थो न मां जेकॾहिं हुसैनी आहियां, को किरदारु मां ॾेखारणु चाहियां थो, त उहो सिर्फ़ु जेको ज़बान हिकिड़ी न हलंदी, उन सां गॾु ॻाल्हि जेकॾहिं हलंदी न, दलील हलंदो न, क़ुर जी आयत हलंदी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो हलंदो, उनखां जेको आहे बिल्कुलु आरी लॻा पिया आहिनि, उनखां बिल्कुलु आरी लॻा पिया आहिनि। कंहिं क़िस्म जी पब्लिक बि जेकी नमाज़ नथी पढ़े ऐं दावा असां ते एतिराज़ु कंदा आहिनि त साईं तव्हां जेको मुला आहियो, तव्हां जेको मुला आहियो, तव्हां इमाम हुसैन खे जेको नथा मञो। मां ॻाल्हि हिकिड़ी नोट करायां तव्हांखे, जेको इमाम हुसैन खे नथो मञे उहो दुनिया जे अंदरि बि लानती, आख़िरत जे अंदरि बि लानती आहे। यार जंहिंजे नाने जे मिंबर ते असां वेठा आहियूं, हा जंहिंजे नाने जे असां मिंबर ते वेठा आहियूं, जंहिंजे नाने खां असांखे हिकिड़ी रिवायत पहुती त पगड़ी पाइण मुंहिंजी सुनत आहे, असां मथे ते पाए छॾीसीं। जंहिंजे नाने खां असांखे इहा हिकिड़ी रिवायत आई त चेहरे ते ॾाढ़ी अंबिया जी सुनत आहे, असां रखे छॾीसीं। जंहिंजे नाने हुकुम कयो त इस्लाम में 5 वक़्त नमाज़ ॾींहं जो फ़र्ज़ु आहे ऐं असां नमाज़ जी पाबंदी कईसीं। जंहिंजे नाने खां असांखे इहा ख़बर पई त इस्लाम में रमज़ान जो महीनो अचे त रोज़ा रखणा आहिनि, इहे तमामु शयुनि ते असां अमल कयूं था। ऐं तव्हां ॻाल्हि था कयो त इमाम हुसैन खे तव्हां मञो नथा, चए त हिकिड़ी बेवकूफ़ी ते ॻाल्हि दलालत करे थी। असुली जेको हलंदो उहो किरदारु हलंदो, ज़बान जेकी आहे उहो बिल्कुलु न हलंदी आहे। आख़िरत में आमाल जो पुछा कई वेंदी, आख़िरत में सिर्फ़ु नारेबाज़ी थोरी पुछा कई वेंदी। दुनिया जे अंदरि केतिरी बि नारेबाज़ी कयो, केतिरी बि नारेबाज़ी कयो, हे बिल्कुलु कमु न ईंदी। इमाम हुसैन क़यामत ॾींहं तव्हां खां बरी थींदो। इमाम हुसैन चवंदो हे त मुंहिंजो किरदारु ई न हुयो, हे त मुंहिंजो तरीक़ो ई न हुयो। तव्हां 10 मुहर्रम ते मुंहिंजा फ़ज़ल बयानु करे, पूरा 10 ॾींहं मुंहिंजा फ़ज़ल बयानु करे, 10 ॾींहंनि जे अंदरि तव्हां मातम खे फोकस कयो, पिटके खे फोकस कयो ऐं नमाज़ खे तव्हां फोकस कयो ई न आहे। मां ॻाल्हि कयां 100% मां यकीन कयो 90% नमाज़ बिल्कुलु कोई न पढ़ंदो आहे। हे मुंहिंजो ॾाढो मुशाहिदो आहे। असांजो शहर आहे, असां बि जेको शहर में नेठि वञूं था, असां बि इहे मंज़र ॾिठा आहिनि त क़यामत ॾींहुं मां हुसैन ई तव्हां खां बरी थींदो। असुली जेकी आहे पंहिंजी ज़िंदगी खे पाकीज़ा बणाइणु, पाण खे ख़ुदि खे जेको मुतक़ी बणाइणु, पाण खे जेको परहेज़गार बणाइणु। ऐं अहिड़ी तरह इमाम हुसैन जहिड़ो सहाबा जे अंदरि कोई परहेज़गार हुयो ई न, जंहिंजी फ़ज़ीलत ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु कई। अल्लाह जी नबी फरमाए ए इंसानो, मुखातिब कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी नबी फरमाए ए इंसानो, हे 2 नंढा बचड़ा ॾिसो था न मुंहिंजा, ए इंसानो इन सां मोहबत कयो। साहिबनि खे ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरक़ीब ॾिनी, ए मुंहिंजा साहिबा हिन सां मोहबत कयो। जेको हिननि सां मोहबत करे थो उन मां सां मोहबत कई, ऐं जंहिं मां सां मोहबत कई उन अलाह सां मोहबत कई। इमाम हुसैन अल्लाह जे नबी सां तमामु घटि टाइम गुज़ारियो आहे, तमामु कलील जेको आहे टाइम गुज़ारियो आहे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फैज़ इमाम हुसैन तमामु ज़्यादा वरितो आहे। इमाम हुसैन जी फ़ज़ीलत तमामु आला मनसब जी आहे। हिकु मौक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र ते विया, हिकु मौक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र ते विया ऐं सफ़र ते जीअं विया तमामु वॾा सहाबा बि साण हुया ऐं अहिड़ी तरह इमाम हसन हुसैन बि साण हुया। उन मौक़े जे अंदरि इमाम हसन हुसैन खे शदीद प्यास लॻी ऐं उन लॻी त अल्लाह जे नबी तमामु सहाबा जे अंदरि ऐलान करायो, ए सहाबा कंहिं वटि पाणी आहे, कंहिं वटि पाणी को मौजूदु आहे त पाणी खणी अचे। तमामु सहाबा ऐलान कयो या रसूल अल्लाह पाणी कंहिं वटि बि न आहे, छो त उहो मौक़ो ई अहिड़ो हुयो, सफ़र हुयो, रेगिस्तान इलाइक़ो, जेको साहिबनि वटि पाणी हो त साहिबनि पोइ ई पाणी पूरो करे छॾियो, जंहिंखे ज़रूरत मुताबिक़ पाणी खयूं साहिबनि पी छॾियो। अहिड़ी तरह साहिबनि चयो त असां नोट कयोसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, अल्लाह जे नबी इंतिहाई ग़मगीन थिया, पंहिंजे लाइ न इमाम हसन हुसैन जे लाइ थिया ग़मगीन। ऐं इतां असांखे अंदाज़ो लॻो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरी मोहबत आहे इमाम हसन हुसैन सां। ऐं पोइ तमामु साहिबा फिरिया, या रसूल अल्लाह पाणी मिले ई नथो। साहिबनि जो अल्लाह जे नबी छा कयो त पंहिंजी अल्लाह जे नबी कमीस मुबारक खोली, सीनो मुबारक खोलियो ऐं इमाम हसन हुसैन खे पंहिंजे सीने सां लॻायो
त मतां तव्हांखे ख़ुश्की ज़्यादा लॻे ऐं तव्हांखे तकलीफ़ थिए। ऐं पोइ अलाह जे नबी फरमायो ए बछड़ो पाणी न आहे, हाणे अचो मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान चूसियो। ऐं अहिड़ी तरह इमाम हसन इमाम हुसैन बिल्कुलु नंढा हुआ, अलाह जे नबी जी ज़ुबान मुबारक चूसे करे ऐं पोइ जेको इमाम हसन हुसैन खे राहत मिली। हे अलाह जे नबी तव्हां असांखे ॿुधायो त मुंहिंजी निस्बत मुंहिंजी मोहबत हिननि सां अहिड़ी मोहबत आहे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकु मरतबे रिवायत आहे त इन हदीसुनि मां अंदाज़ो लॻायो त अलाह जे नबी खे केतिरी मोहबत आहे। ऐं अॼुकल्ह तव्हां असां सिर्फ़ु ड्रामेबाज़ी बणाए छॾी आहे। सिर्फ़ु जेको आहे अॼुकल्ह माण्हू पाण खे पॉपुलर करण जे लाइ, पैसो कमाइण जे लाइ आले रसूल जो नालो इस्तेमालु कनि था। कंहिं क़िस्म जी मोहबत न आहे। हा, पहिरियों बि आले रसूल सां ज़ुल्म थियो, 1400 साल खां बाद में बि ज़ुल्म आहे। सिर्फ़ु पब्लिक खे चंद घंटनि जे लाइ अची करे रोआरे करे पैसा वठी करे हलिया था वञनि। ऐं इहो ई ॾिसो न, पैसा वठण जो इहो ई सबूत आहे उन पब्लिक जी ज़िंदगी तब्दील नथी थिए, उहा पब्लिक नमाज़ जी तरफ़ माइल नथी थिए। हे हिकिड़ो दलील आहे हिकिड़े क़िस्म जो। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए हिकु मरतबे छा थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चादर हिकिड़ी वेड़ियल हुई ऐं मां ॾिठुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहा चादर अंदरां हरकत थी करे, सीने खां हरकत थी करे, त मूंखे त पुछणु मुनासिबु न लॻो। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो थोरो अॻिते हलिया, पोइ मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियमि या रसूल अल्लाह तव्हांजे मथां चादर जेकी चढ़ियल आहे तव्हांजो सीनो हरकत में आहे, तव्हांजो सीनो हरकत में आहे। त पोइ अलाह जे नबी जवाबु ॾिनो, अलाह जे नबी चादर मुबारक जीअं जो खोली त हिकिड़े पासे इमाम हसन आहे, ॿिए पासे इमाम हुसैन आहे ऐं चुंबड़ा पिया। पोइ अलाह जे नबी फरमायो हे इंसानो, हे मुंहिंजी धीउ जा पुट आहिनि, हे मुंहिंजा पुट आहिनि। हे केरु आहिनि? हे मुंहिंजी धीउ जा पुट आहिनि, हे मुंहिंजा पुट आहिनि। ऐं अहिड़ी तरह इमाम हसन जेको आहे उनजी मुशाबित बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुई। इमाम हसन खे जेको बि ॾिसंदो हो त ईअं सम्झो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुया। छो त रिवायतुनि जे अंदरि ॻाल्हि नोट आहे, इमाम हसन जेको आहे सीने खां वठी करे पेरनि ताईं बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुया। सीने खां वठी करे पेरनि ताईं इमाम हसन इमाम हुसैन बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुया। इमाम हसन सीने खां मथे बिल्कुलु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुशाबे हुया। इमाम हसन जी घणी जेके आहिनि मुशाबत हुई न उहो अलाह जे नबी सां हुई। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वञनि पिया। अमा फातिमा या रसूल अल्लाह हिन ॿिनि बचड़नि खे का विरासत में का शइ ॾेई छॾियो, हे ॿ नंढड़ा हिननि खे का विरासत में का शइ ॾेई छॾियो। त अलाह जे नबी फरमायो हा हे इमाम हसन आहे न, इनखे मां हिबे में सरदारी थो ॾियां। हे मुंहिंजो पुटु सरदार आहे, ॾिसजो हे सरदार थींदो वॾो थी करे। ऐं अहिड़ी तरह हक़ीक़त में इमाम हसन वॾो थी करे सरदार थियो। अलाह जे नबी फरमायो हे मुंहिंजे पुट खे मामूली न सम्झो, हे ॿिनि मुस्लमान जे वॾे हिकिड़े टोले जे अंदरि सुलह कराईंदो। हे मुस्लमाननि जे ॿिनि वॾे हिकिड़े टोले जे अंदरि सुलह कराईंदो। ऐं इहो कहिड़ो वाक़ियो हुयो? इहो अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं अहिड़ी तरह इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़िलाफ़त जे अंदरि तमामु सहाबा जेको आहे कुझु बैत इमाम हसन जे हथ ते कई ऐं कुझु अमीर माविया जे हथ ते कई। ऐं पोइ अमीर माविया इमाम हसन पंहिंजो हथु अमीर माविया जे हथ ते रखियो त मुस्लमाननि जे अंदरि ॿ याने टोला ठही विया। इमाम हसन फरमायो कंहिं क़िस्म जो टोलो न, मां अमीर माविया जे हथ ते बैत कयां थो, मां सुलह कयां थो अमीर माविया सां। अमीर माविया जे हथ ते बैत करे ऐं अहिड़ी तरह इंतशार ख़तमु थी वियो। अलाह जे नबी फरमायो हे मुंहिंजो पुटु सरदार आहे, ए फातिमा हिनखे मां सरदारी थो ॾियां। ऐं अहिड़ी तरह इमाम हुसैन जो जंहिं टाइम वारो आयो या रसूल हिनखे बि का हिब में का शइ ॾेई छॾियो। अलाह जे नबी फरमायो हे मुंहिंजो पुटु बहादुर आहे। हा, हिन जी बहादुरी अॻिते हली करे ॾिसिजो, हिन जी बहादुरी अॻिते हली करे ॾिसिजो त करबला जे मैदान में साईं का नॉर्मल ॻाल्हि आहे। 72 अफ़राद वठी करे ऐं लखनि जे फ़ौजियुनि जे अंदरि बीहण हे का नॉर्मल ॻाल्हि थींदी आहे? जीअं हज़रत अली साईं पाण साहब जे अंदरि तमामु घणो बहादुर हुयो, अहिड़ी तरह हुनजो पुटु इमाम हुसैन बि ईअं बहादुर हुयो। जीअं जो नाई जो ॾींहुं हुयो ऐं ॾहीं जी राति हुई, ॾहीं जी राति इमाम हुसैन तमामु साहबनि खे घुरायो जेके साहबी ऐं साहिबिन जा पुट हुआ। हे बिल्कुलु रिवायत मौजूदु आहे ऐं हुनखे राति जो बीहारे करे ॿुधाईंदो यज़ीद खे सिर्फ़ु मुंहिंजी जेकी तलब आहे।
तव्हां सां कंहिं क़िस्म जो कोई उन्हनि सां दुश्मनी न आहे, हो उनखे सिर्फ़ु मां खपां ऐं मुंहिंजो अहल खपे। तव्हां राति जी तारीख़ी में निकिरी वञो, हे इमाम हुसैन फरमायो। त उहो साथी बि त जेको नॉर्मल साथी बि त न हुयो न, उन्हनि जो ईमान को तव्हां जहिड़ो असां जहिड़ो त न हुयो न, उहो बि एतिरा पावरफुल हुया। उन्हनि जो साईं कंहिं क़िस्म जो तव्हांखे असां छॾे नथा सघूं, असां तव्हां सां गॾु जेको आहे दफ़न थींदासीं, असां तव्हां सां गॾु जेको आहे दफ़न थींदासीं, पर तव्हां सां जेको असां परे न थींदासीं। हे इमाम हुसैन फरमायो। त अॼुकल्ह साईं ज़िंदगी जेकी आहे, अॼुकल्ह माण्हू सिर्फ़ु ट्राडियो हिकिड़ो बणाए छॾियो आहे आले रसूल जे मथां, न कंहिं नमाज़ जी तरफ़ फोकस आहे, न क़ुर जी तरफ़ फोकस आहे, सिर्फ़ु साईं बसि मातम कयो इन अंदरि सवाबु आहे। अलाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, मातम जे अंदरि ख़ुदा जी लानत वसंदव। कहिड़े क़िस्म जी इबादत आहे यार, कहिड़ो इहो मज़हब आहे हे? जेकॾहिं को गैर मुस्लिम, तव्हां कंहिं हिकिड़े गैर मुस्लिम खे हिकिड़ी प्रैक्टिकल करायो, गैर मुस्लिम खे ॾेखारियो त हे हिकिड़ो, हे जेके मछलियूं लॻनि थियूं न पाण खे जेको कुआड़ियूं हणनि था, इहा वीडियो भरे करे गैर मुस्लिम खे ॾेखारियो त हे असांजी इबादत आहे, हे असांजी इबादत आहे, त उहो गैर मुस्लिम तव्हांजे मथां खिलंदा। हे कहिड़ो तव्हांजो मज़हब इस्लाम आहे? हे तव्हांजी इबादत आहे? इनखे तव्हां दीन जो हिसो था चओ? तव्हां हिनखे दीन जो हिसो था कयो? हो गैर मुस्लिम तव्हांजे मथां खिलंदा। हे त पंहिंजो पाण सां, पंहिंजे हथनि सां पंहिंजे जिस्म खे हलाक करणु आहे, हे पंहिंजे जिस्म जे मथां तबाही आहे। हे काॾे अॼुकल्ह मुस्लमान वञनि पिया। असांजे काफ़ी सुन्नी जेको आहे नौजवान, उहे बि जेको आहे चए न साईं ॾाढी जेको आहे ॾिसो हिननि खे मोहबत आहे आले रसूल सां। काफ़ी मूंखे तकलीफ़ पोइ थी, ॾिठुमि त काफ़ी असांजा सुन्नी दोस्त बि विया। मां तव्हांखे बिल्कुलु नथो रोकियां त तव्हां फज़ाल वञी करे न ॿुधो, तव्हां आले रसूल जो को जेको आहे वाक़िया वञी करे न ॿुधो। मां तव्हांखे रोकियां इन करे थो, इहो जेको फेल आहे न, हे इस्लाम जो फेल आहे ई न, इस्लाम खां हटी करे आहे। इन जो इन खां बरख़िलाफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां मना कराई। अलाह जे नबी फरमायो कंहिं क़िस्म जो कोई असांजो उहो उम्मती न आहे जंहिंखे को सदमो पहुचे, को ग़म पहुचे, उहो जेको आहे मातम करे ऐं पिटको करे ऐं दाहूं करे। अलाह जे नबी फरमायो हे असांजी उम्मत कान अथव। क़ुरान हकीम में अलाह ताला बार बार मौक़नि ते अलाह ताला सबुर जो हुकुम ॾिनो। अलाह ताला सबुर जो हुकुम ॾिनो त सबुरु कयो। बाक़ी हिन टाइम मां नसीहत हिकिड़ी ख़ानदानी क़िस्म जी जेको साथीनि खे कंदुमि, ऐं जंहिंखे बि फ़िक्र आहे, जेके चवंदा असां हुसैनी आहियूं, जेके बि चवंदा असां हुसैनी आहियूं, सभ खां पहिरियां पंहिंजी ज़िंदगी खां ज़ुल्म ख़तमु कयो, ज़ालिम न थियो। ॿिए नंबर ते पर हक़ न खाओ। टे नंबर ते अलाह ताला जे अहकाम जी 100% पाबंदी कयो, जंहिंमें नमाज़ थी अची वञे, रोज़ा था अची वञनि, हज थो अची वञे, ज़कात थी अची वञे। त इन्हनि शयुनि जी जेको असां पाबंदी कयूं। ऐं जेकॾहिं इहे ज़िंदगी में शयूं न आहिनि, साईं लख दफ़ा जेको नारा लॻायो, कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो न पहुचंदो। सिर्फ़ु नारे लॻाइण सां का जन्नत मिलंदी आहे छा भला? जेकॾहिं नारेबाज़ी सां जन्नत मिले हा त पोइ इमाम हुसैन करबला ताईं छो अचे हा? करबला जे मैदान में नमाज़ छो पढ़ी आहे? न साईं नमाज़ जेको आहे ज़रूरी न आहे। इहे क़यामत ॾींहुं तव्हां मुल्हनि खे इहे नमाज़ूं जेको आहे मुंहं में लॻंदियूं, इहा उते ख़बर पवंदी, इहा उते ख़बर पवंदी त केरु गॾ ते सुवार हो ऐं केरु घोड़े ते सुवार हुयो। हिते ॻाल्हियूं करे वठो। बल्कि नमाज़ जेकी आहे उहा नबी जे मथां बि माफ़ न आहे। अचो, नमाज़ हिकु अहिड़ो अमल आहे, नमाज़ हिकु अहिड़ो अमल आहे जेको नबी जे मथां बि माफ़ न आहे, नबी खे बि लाज़मी पढ़णी आहे। असांजे मथां अलाह ताला आसानी जो मामिलो था फरमायो आहे। 5 वक़्त असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। अलाह ताला नबी जे मथां भारी वज़न रखियो आहे, छाजे करे नबी जो मक़ाम असां खां लख हिसा मथे आहे। इन जे करे अलाह ताला फरमायो, ए नबी तव्हांखे तहज्जुद जी नमाज़ तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जी नमाज़ लाज़मी पढ़ंदा हुया। नबी जे मथां तहज्जुद जी नमाज़ फ़र्ज़ु। ऐं 1400 साल खां बाद में मां सिर्फ़ु नारेबाज़ी या नारे हैदरी, इन खां बाद में कंहिं क़िस्म जी नमाज़ बि न, कंहिं क़िस्म जो इस्लाम जा अहकाम बि न, त पोइ कहिड़े मां दीन ते हलां पियो? कहिड़े मां मज़हब ते हलां पियो? त मुंहिंजा ॿार दोस्तो, हे गुमराही आहे, हे गुमराही आहे। मातम को फ़र्ज़ु त न आहे न।
असां वटि त बिल्कुलु हराम आहे। उहा ॻाल्हि मां जेको न अहादीस खां बि साबित कंदुमि, क़ुर खां बि साबित कंदुमि, असां वटि असांजे मसलक में बिल्कुलु हराम आहे। पर जंहिं वटि जाइज़ आहे मां उन्हनि खे थो ॻाल्हि ॿुधायां। एले तशहीद शिया हज़रत वटि जाइज़ आहे न, मां उन्हनि खे ॿुधायां थो त तव्हां वटि नेट मातम जो टाइटल आहे छा, मातम जी कैटेगरी आहे छा। जेकॾहिं अगरि मातम जी कैटेगरी फ़र्ज़ु आहे त पोइ तव्हांखे हर हिकु हालत में करिणो आहे, पोइ हर हिकु हालत में करिणो आहे तव्हांखे। पोइ जीअं मातम खे लाज़मी था पकड़ियो, पोइ ए ज़ालिमो 10 मुहर्रम ते चौंक ते बीह करे मातम खे फ़र्ज़ु सम्झी करे मातम कयो था। नमाज़ क़ुर में अलाह ताला फ़र्ज़ु कई आहे न साईं। नमाज़ अलाह ताला क़ुर में हुकुम कयो आहे, अक़ीमुस सलात। हिकु जॻह ते न 100 जॻह ते मां ॾेखारींदुमि अलाह ताला फरमाए नमाज़ फ़र्ज़ु आहे तव्हांजे मथां, नमाज़ खे क़ाइमु कयो, नमाज़ पढ़ो। पोइ जेकॾहिं मातम तव्हांजे एतबार सां तव्हां चओ था फ़र्ज़ु आहे, जीअं मातम खे लाज़मी कयो था, पोइ ईअं नमाज़ लाज़मी छा आहे कान था पढ़ो। पर तव्हां वटि बि फ़र्ज़ु न आहे, तव्हां पाण चवंदा फ़र्ज़ु न आहे, तव्हां वटि मुस्तहब आहे, तव्हां वटि बहितर आहे। पोइ मां तव्हां खां पुछा कयां पियो, हिकिड़ी शइ मुस्तहब हुजे ऐं हिकिड़ी शइ फ़र्ज़ु हुजे, पोइ कंहिंखे पकड़िजे, मुस्तहब खे पकड़िजे, फ़र्ज़ु खे पकड़िजे। हिकिड़ो हुकुम अलाह ॾे, हिकिड़ो हुकुम तव्हांजे मथां अलाह जारी करे। अलाह केरु आहे? जीअं अलाह तव्हांखे पैदा कयो, जीअं अलाह तव्हांजे पीउ खे पैदा कयो, जीअं अलाह तव्हांजे ॾाॾे खे पैदा कयो, जीअं अलाह तव्हांजे औलाद खे यानी तव्हांजे पुटनि खे पैदा कयो, जीअं अलाह तव्हांखे अखियुनि खां ॾिसण जी सलाहियत ॾिनी, उथण जी सलाहियत ॾिनी, तव्हांखे अक़ुलु ॾिनई, तव्हांखे होशियारु बणाई, उहो अलाह ताला फरमाए थो नमाज़ पढ़ो। हिकिड़े पासे तव्हां चओ था नमाज़ न पढ़ंदासीं, ॿिए पासे ज़ाकिर थो चवे त पाण खे कुटको ॾियो, पाण खे जेको मोचड़ा बोचड़ा जेको ख़ानदानी क़िस्म जा हणो। उहो ज़ाकिर जी ॻाल्हि खे अहमियत आहे, अलाह जी ॻाल्हि खे बिल्कुलु अहमियत न आहे। हिकिड़े मूंखे साथी चयो साईं तव्हांजे दोस्त हुयो, मूंखे चई एतिरी बड़ा खार तव्हांखे मातम खां छो आहे। पोइ मूंखे चई त हे जेको असां मातम कंदो आहे न, सीने ते जेको असांखे धकु लॻंदो आहे न, चई अलाह जो क़स्म आहे असांखे न लॻंदो आहे, तव्हां मुलनि खे मुंहं ते लॻंदो आहे। मां चयुमि हाल ई त तव्हांजो अंदरि सड़े थो, हाल ई त तव्हांजी दिलि जेको आहे ख़ुदा चङी तरह जेको आहे सड़ाए थो, तव्हांखे चंबा सीने जे अंदरि भला मिसूं, असांखे त थिए ई नथो न, असां तव्हां काफ़ी परे वेठा आहियूं। चए न हे जेको आहे तव्हांखे खार लॻे थी न, इहो सीने ते असांखे असरु न थींदो आहे, इहो तव्हांखे मुंहं ते थींदो आहे। मां चयुमि मुंहं ते अल्हम्दुलिल्लाह असांखे न थींदो आहे, इहो ख़ुदा तव्हांखे पिटराए थो, तव्हांखे पिटराए थो। कंहिं क़िस्म जी साईं इबादत न आहे, अलाह जो कसम आहे इस्लाम जे अंदरि इन शइ जी मामानत आहे। बहरहाल असां जेको पंहिंजो मसलक बयानु कंदासीं, असांजे मसलक जे अंदरि इहे शयूं बिल्कुलु हराम आहिनि। अगरि शिया हज़रत चवनि त असां वटि जाइज़ आहे, तव्हां कंदा रहो, असांखे तकलीफ़ न आहे पहुचंदी। हिकु ॻाल्हि हलाईंदा आहिनि यार, इन खां जेको आहे मौलवियुनि खे खार लॻंदी आहे, असांखे खार छो लॻंदी, असांखे खार, असां चवंदा कंदा रहो। पोइ मौलाना मंसूर मेंगल साहिबु चइबो, चई असां तव्हां ताउन बि कंदासीं, असां तव्हां ताउन बि कंदासीं। तव्हां हीअं कयो, हर हिकु मुला जे हथ में मछली पकड़ाए छॾियो ऐं पुठियूं तव्हां जूं हुजनि ऐं मछली हथ में असांजे हुजे, हा मज़ो पोइ जेको आहे ख़ानदानी क़िस्म जो ईंदो। हा न मछली असांजे हथ में हुजे ऐं पुठियूं तव्हांजो मज़ो त पोइ ईंदो न। असली जेकी आहे इबादत पोइ जेको तव्हांखे असां जेको सपोर्ट कंदासीं, जेकॾहिं ज़रूरत पए न त नौजवान ॾींदासीं, हथु असांजे नौजवान जो हूंदो, पुठी जेकी आहे उहा तव्हांजी हूंदी। इबादत नाहे तमामु नौजवान इन फेल खां बचण जी कोशिशि कनि, आले रसूल सां हक़ीक़ी जेकी मोहबत आहे उहा नमाज़ आहे, क़ुर खे फोकस करणु आहे, इस्लाम जा अहकाम पंहिंजे मथां खणणु आहे, सचाई इख़्तियार करणु आहे, हराम खां बचिणो आहे, हिलाल जी तरफ़ अचिणो आहे। हे आले रसूल जो दर्स आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे इहे हक़ीक़तूं सम्झ नसीब अता फ़रमाए। पाणी तो भरे ॾियो। छा साईं कोई शख़्स मातम कंदे मरी वञे त उहो शहीद आहे? कंहिं क़िस्म जो शहीद न आहे, मरी वेंदो, ख़ुदकशी वारो मौत आहे। हा ख़ुदकशी वारो मौत आहे। कंहिं क़िस्म जो हे कहिड़ी शहादत आहे? रिवायत हिकिड़ी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो, इहा रिवायत तव्हां पंहिंजे आॾो रखिजो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो हुयो, अलाह जे नबी जी तरफ़ां तमामु वॾा सहाबा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टोले खां हिकिड़ो शख़्स हुयो, हिकिड़ो मुस्लमान हुयो, उन काफ़िरनि सां क़िताल कयो, काफ़िरनि खे मारींदो रहियो। आख़िरी मौक़ो इहो आयो त काफ़िर हिन जे मथां ग़ालिब थी विया, काफ़िरनि हिननि खे 2-3 खंजर हयां, जंहिंजे करे हिन खे रत वई, तमामु घणी रत वई, पोइ घणी तकलीफ़ थी।
उनखे तकलीफ़ थी त उहो तकलीफ़ पंहिंजी बर्दाश्त न पियो करे सघी, उन छा कयो त पाण खे पाण खंजर हणी छॾियईं। त उहो साहबा जेके आया न, साहबा चयो मुबारक हुजे हिनखे, हे शहीद थियो आहे, हे शहीद थियो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं क़िस्म जो शहीद न आहे थियो, हिन पाण खे पाण खंजर हयो आहे, मां नबी थो ॿुधायां जनम में सड़ी पियो। ॻाल्हि सम्झ में आई न आई? कंहिं सां गॾु आहे? नबी सां गॾु आहे न, जिहाद में नबी सां गॾु आहे न, काफ़रनि सां क़िताल कयो अथई, काफ़र हिन जे मथां खंजर हया आहिनि, तलवारूं आहिनि, पर उन तलवारुनि जो जेको ज़ख़्म थियो न सही न पियो सघे, उहो मुस्लमान सही न पियो सघे। उन चयो त हाणे बसि पाण खे पाण थो पूरो कयां, पाण खे पाण खंजर पेट में लॻाई। ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो कुझु टाइम ताईं जनम में सड़ंदो, कुझु टाइम ताईं। त मातम में सबूत किथे आहे? हा साईं, पब्लिक खे, नौजवान खे बेवकूफ़ बणायो वियो आहे। मातम कंदे जेकॾहिं कोई मरी वियो न, अलाह जो कसम जनम में वियो, ख़ुदकशी आहे न। ख़ुदकशी चइबो छा की आहे? पंहिंजे हथ सां पाण खे हलाकु करणु आहे न, पंहिंजे हथ सां पाण खे हलाकु करणु, इनखे ख़ुदकशी चइबो आहे। ऐं कंहिं क़िस्म जो जेकॾहिं कंहिंखे हिमत आहे न, कंहिंखे हिमत आहे, आले रसूल खां हिकिड़ी का रिवायत ॾेखारनि जंहिंमें आले रसूल इमाम हसन या अहिड़ी तरह इमाम हसन जी हेठि जेकी औलाद हले थी उन हुकुम ॾिनो हुजे त मातम कयो, उन चयो हुजे मातम कयो, उन चयो हुजे त ज़ंजीरनि सां मातम कयो, उन चयो हुजे त कुहाड़ियुनि सां जेको आहे मातम कयो। कंहिं क़िस्म जी कई रिवायत न आई। हा, कंहिं क़िस्म जो इमाम हुसैन बि ख़ुशि न थींदो जेकॾहिं हिन जे अंदरि मरी वियो न, कंहिं क़िस्म जा शहीद बि न आयो, इमाम हुसैन बि ख़ुशि न थींदो। इमाम हुसैन चवंदो मां तव्हांखे हुकुम कयो छा भला? मुंहिंजी हिकिड़ी का रिवायत ॾेखारो जंहिंमें मां तव्हां नबी जी नाने जी उमत खे हुकुम कयो हुजे मुंहिंजे बारे में जेको मातम कयो। त हे साथी जेको आहे पंहिंजे ज़हन खे खोलनि, जेके चवंदा असां मातम में वेंदासीं त पोइ शहीद थी वेंदासीं। अजीब यार मामिलो आहे। तमामु नौजवान इन फेल खां बचण जी कोशिशि कनि। साईं, घर ते अलम लॻाइणु या क़बर ते अलम लॻाइणु या मस्जिद ते अलम लॻाइणु, इन जो कोई अहादीस खां सबूत आहे या न? न साईं, बिल्कुलु सबूत न आहे। अलम लॻाइण जो बिल्कुलु सबूत आहे ई न, न अहादीस खां आहे ऐं न ई किथे क़ुर मां आहे। बल्कि अलम छाॾे खां खयो वेंदो मां तव्हांखे ॿुधायां थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि काफ़रनि सां जंग कंदा हुआ न, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी निशानी खणंदा हुआ, जीअं काफ़र ऐं मुस्लमान जे दरमियान फ़र्क़ु बयानु थिए, ऐं उहा ख़ासि हूंदी जंग ताईं बसि। उहो साहबा मोटी न आया त इन सां पंहिंजी निशानी खे पोइ पंहिंजे घरनि जे मथां हणी छॾियो। इहा हिकिड़ो अलम खयो वेंदो। अलम जेको आहे उहो अरबी जो लफ़्ज़ु आहे। सिंधी में असां हुनखे झंडो चवंदा आहियूं, उर्दू में असां हुनखे छा चवंदा आहियूं? परचम चवंदा आहियूं। ऐं अरबी में झंडे ऐं परचम खे अलम चयो वेंदो आहे। त इहो जंग में इन जे लाइ खयो वेंदो ताकी मुस्लमाननि खे ख़बर पवे त हे असां मुस्लमान जो टोलो आहे, मुस्लमाननि जो टोलो हे आहे ऐं हे मुस्लमान जी निशानी आहे। इन जे लाइ खयो वियो। बसि उहो जंग ताईं महदूद हुयो, इन खां बाद में महदूद थोरी हुयो। कंहिं साहबी उहो ई झंडो खणी करे पंहिंजे घर जे मथां लॻायो हुजे? न साईं। नबी सां मोहबत करण वारा 1400 साल पहिरियां साहबा हुया, तव्हां असां थोरी हुयासीं। इमाम हुसैन सां मोहबत करण वारा 1400 साल पहिरियां साहबा हुया, साहबा जी औलाद हुई। उन्हनि बिल्कुलु इहो कमु न कयो। उन्हनि चयो त इहा शइ हिकिड़ी ख़ासि हुई न, जंग ताईं हुई। करबला में जेको खयो वियो न उहा ख़ासि करबला ताईं हुयो ताकी यज़ीद टोले में ऐं हुसैन टोले में फ़र्क़ु बयानु थिए बसि, उनजे लाइ। बाक़ी लॻाइण कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरी न आहे, सबूत बि बिल्कुलु न आहे। हा, इन खां जेको साथी बचण जी कोशिशि कनि। बाक़ी असुली पंहिंजी पहचान जेकी बणायो न उहो पंहिंजे किरदार सां बणायो। जीअं तव्हांखे किलोमीटर खां अचण में ई तव्हांखे माण्हू सुञाणे वञे त यार हिकु हुसैनी बंदी थो अचे, किलोमीटर पहिरियों तव्हांखे माण्हू सुञाणनि त यार हे जेको अचे थो न हे आशिक़ रसूल थो अचे, हे इमाम हुसैन सां मोहबत करण वारो थो अचे, हे हज़रत अली साईं सां मोहबत करण वारो थो अचे। ज़िंदगी अहिड़ी बणायो, ज़बान जे अंदरि कूड़ न हुजे, मामलात बहितर हुजनि, नमाज़ जी पाबंदी हुजे, अल्लाह जा अहकाम ज़िंदगी में हुजनि, त पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी बणायो। साईं, बाज़ सुन्नी हज़रात पहिरीं मरम ते हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शान में रैली छो कढंदा आहिनि? साईं ॾिसो, शिया हज़रात जेकॾहिं कोई मजलिस जे अंदरि रैली कढनि था, असां चयो भले कढो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। सुन्नी हज़रात जेकॾहिं पहिरीं महरम ते हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में रैली कढनि था, हिन जी पंहिंजी अक़ीदत मोहबत आहे,
कंहिं मसलक सां तव्हां एतिरा छो था कयो? असां वटि असां हज़रत उमर रज़ी ताला अन्हु सां जेकी मोहबत कयूं था उनजी हक़ीक़त कयूं था, इन जे करे असां पहिरीं मुहर्रम ते जेको कढूं था। बाक़ी हे इशू हलियो असांजे शहजाद कोट में त पहिरीं मुहर्रम ते न कढो, हे 2-3 सालनि खां इहो कमु शुरू थियो आहे, न आहे 2-3 सालनि खां शुरू न आहे, इहो थियो 1995 खां वठी शुरू आई आहे रैली। ॾिसो हर कंहिंजो मसलक आहे न यार, अहिड़े तशवीत वारा आहिनि न, हो पूरा 10 ॾींहं वञी करे चौंकनि ते मजलिसूं पढ़नि न, त मूंखे कंहिं क़िस्म जो कोई इतराज़ न आहे साईं, उनजो पंहिंजो मसलक आहे न, हो पंहिंजे मसलक जे एतबार सां हिकिड़ो कमु था कनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे मसलक जे एतबार सां को कमु कयूं था न त उहो असांजे मथां एतिरा छो कनि? जॾहिं असां एतिराज़ नथा कयूं त पोइ तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई हक़ु लॻे ई नथो त तव्हां एतिराज़ कयो। बाज़ शिया हज़रात चवनि था त मातम जो सबूत क़ुर में आहे, छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ा, क़ुर में मातम जो सबूत आहे ई न, बिल्कुलु ग़लति आहे। न कि क़ुर जी आयत में आहे ऐं न ई कंहिं अहादीस में मातम जो सबूत आहे। बाक़ी मूंखे हैरानगी लॻंदी अहिड़ियूं ॻाल्हियूं पेश कंदा आहिनि साईं, ॾिसो हिन आयत मां हे मातम मुराद आहे, हिन आयत मां हे कंहिं मौलवी खे हिमत थिए, मुंहिंजी क्लिप ॿुधण खां बाद में कंहिं मौलवी खे हिमत थिए, ज़रूरत हुनखे थिए साफ़ आयतुनि में टू द पॉइंट ॻाल्हि ॾेखारे, मातम साबित करे ॾेखारी। जेकी आयत जेको ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी नसीहत कयां, तव्हांखे ॾेखारींदा न हे आयतूं, हे यार ॾिसो, हे ॾिसो हिन मां मातम जो सबूत आहे। उनखे सभ खां पहिरियां इहो चओ त हिन आयत खे पढ़ त साईं, अलाह जो कसम उन ज़ालिम खे पढ़ण बि न ईंदी, पढ़ी करे पोइ चओ हिकु हिकु लफ़्ज़ जो माना कर। जॾहिं हिकु हिकु लफ़्ज़ जी माना कंदो न, ख़बर पोइ जेको हाणे असुली पइजी वेंदी। हिकिड़ी आयत खे कंहिंखे पकड़े करे असांजे नौजवाननि खे यार ॾिसो मातम जो सबूत क़ुर में आहे, बिल्कुलु काथे बि कंहिं हिकिड़ी आयत कंहिं हिकिड़े जुमिले में बि मातम जो सबूत आहे ई न। हर हिकु जॻह ते अलाह ताला फरमायो सब्र कयो, सब्र वारनि सां मुंहिंजी मदद आहे, सब्र वारनि सां मुंहिंजी बिशारत आहे। ऐं अलाह ताला बार बार मौक़नि ते सब्र जो हुकुम ॾिनो आहे, मातम जो हुकुम कंहिं जॻह ते बि न आहे, बल्कि तहरीफ़ था कनि अॼुकल्ह ज़माने जे अंदरि। टुकड़ो जेको न हिकु ॿ टुकड़ो पेश करे ॾिसो साईं हिन मां जेको मुराद आहे, हिन मां मुराद आहे, हिन मां मुराद आहे, यार तव्हांखे ज़रूरत थिए न साफ़ आयत पेश कयो, साफ़ आयत पेश करे उहा जुमिला निकिरी आहे न, मुजीब रहमान तस्लीम कंदो, मुजीब रहमान तव्हांजी आज़ादारी में शामिलु थींदो। अचो, इहा ॻाल्हि न आहे, इन करे मां एतिरी दवा सां कयां थो। साईं देवबंदी हज़रात पहिरीं मुहर्रम ते हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जे शान में रैली कढंदा आहिनि, बाक़ी 10 मुहर्रम ते इमाम हुसैन जी शान में छो था कढनि? साईं पहिरीं मुहर्रम ते असांखे नथा छॾियो, पहिरीं मुहर्रम ते असांखे नथा छॾियो, हा, बाक़ी इंतिज़ामिया खां इजाज़त तव्हां असांखे वठी ॾियो, इंतिज़ामिया खां तव्हां असांखे इजाज़त वठी ॾियो। 10 मुहर्रम ते मुजीब रहमान जी ज़िमेदारी आहे, इमाम हुसैन जी शान में असां रैली कढंदासीं। अच्छा अचो, हिमत कयो थोरी, असांखे 10 मुहर्रम ते मस्जिद जे मथां तालो लॻो पियो आहे, मुजीब रहमान नज़रबंद आहे, साईं मंज़ूर सोलंकी नज़रबंद आहे, असांखे नज़रबंद करे वरी असांजे मथां लेबल हिकिड़ो लॻाए थो वञे, यार पहिरीं मुहर्रम ते इमाम हज़रत उमर रज़ी ताला उन शान में रैली कढो था, 10 मुहर्रम ते छाॾे कान, तव्हांखे आले रसूल सां बुग़्ज़ आहे। मां चवां थो इजाज़त तव्हां वठो, इजाज़त तव्हां वठी ॾियो, इंतिज़ामिया खां तव्हां वठी ॾियो, अमुन तव्हां वठी ॾियो। तव्हांजो जीअं जो मजलिस ख़तमु थी वेंदी न 11 बजे 12 बजे असां ईंदासीं, हलो साईं, इहा बि तव्हां सां नीत आहे, तव्हां 12 बजे ख़तमु कयो, असां 1 बजे ईंदासीं। अचो, बाक़ी हे कहिड़ी ॻाल्हि आहे, आले रसूल सां मोहबत न आहे, आले रसूल सां ॾिसो बोस आहे। पहिरीं मुहर्रम ते हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जी रैली, 10 मुहर्रम ते इमाम हुसैन जे बारे में नथा कढनि, मां हिन टाइम बि तयारु आहियां, हे मुंहिंजी क्लिप ॿुधी करे मां हिन टाइम बि तयारु आहियां। 10 मुहर्रम ते जेकॾहिं कोई असांखे इंतिज़ाम कयां इजाज़त वठी ॾे न, असां चौंक ते कंदासीं, असां चौंक ते कंदासीं। असांखे नज़रबंद थो कयो वञे, कंहिं क़िस्म जो को पेशमा ॿाहिरि न निकिरे, कंहिं क़िस्म जो को मौलवी न निकिरे, वरी लेबल असांजे मथां त हे ॾिसो इमाम हुसैन जे बारे में नथा निकिरनि, असांखे त पहिरीं मुहर्रम ते बि न छॾींदा आहियो। हा, इहा साथी नौजवाननि जी पंहिंजी महिनत आहे, कोशिशि आहे जो पहिरीं मुहर्रम ते 10 मुहर्रम ते बिल्कुलु नामुमकिन आहे, नामुमकिन आहे कोई सुन्नी हज़रात चौंक ते वञी करे इमाम हुसैन जे बारे में फ़ज़ल पढ़ी, बेना सुन्नियुनि जे मथां कोई बि न निकिरंदो, सिर्फ़ु शिया हज़रात ई पढ़ंदा, सिर्फ़ु शिया हज़रात ई पढ़ंदा, त इन जे करे असां 10 मुहर्रम ते न आहियूं निकिरंदा। साईं 9 ऐं 10 मुहर्रम जा रोज़ा रखणु कीअं आहिनि, छा उनजो सबूत अहादीस खां मिले थो? बिल्कुलु साईं, 9 10 मुहर्रम ते रोज़ो रखणु अहादीस खां साबित आहे,
आ हदीस खां बिल्कुलु साबित आहे। 9 तारीख़ ते 10 तारीख़ ते रोज़ो रखो। ऐं मां तव्हांखे बि तरक़ीब ॾियां त रोज़ा रखो। रोज़ो रखणु इहा इमाम हुसैन सां असुली मोहबत अथव। हे छा पूरी मजलिस में छा पढ़ियो वेंदो आहे? इमाम हुसैन प्यासा शहीद हो गया, तमामु अहलुल बैत प्यासे शहीद हो गए। ऐं इन ॾींहं ते असां छा कयूं? असां पेट भरे करे शरबत पीयूं, असां वॾियूं जेको मानियूं खाऊं। हे पोइ आले रसूल सां मोहबत थी? असुली जेकी आले रसूल सां उहा मोहबत आहे। इमाम हुसैन खे 8 तारीख़ ते पाणी न मिलियो, 9 ते न मिलियो, 10 ते न मिलियो न, 3 ॾींहं पाणी न पीओ, इहा उस इमाम हुसैन सां असुली मोहबत अथव। हा, इमाम हुसैन उते ग़म में, इमाम हुसैन खे उते पाणी न मिलियो ऐं हिते असां जेको आहे पाणी पीऊं। त 9 ॾहीं मुहर्रम ते रोज़ो रखणु हे हदीस सां साबित आहे। कोई माण्हू जी जेकॾहिं खोपड़ी फिरे न, मां जुमे खां बाद में हदीस ॾेखारींदी आहे। 9 ॾहीं मुहर्रम ते रोज़ो रखण जो सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ज़ात खां आई त रोज़ो जेको आहे साथी रखनि ऐं रोज़ो रखंदा। इहा इमाम हुसैन सां असुली मोहबत आहे, असुली मोहबत आहे। बाक़ी जाली मोहबत इहा आहे त बिल्कुलु शरबत पींदा वतो, तमामु वॾो जेको आहे न्यास खाईंदा वतो। अॼु खां 1400 साल पहिरियां 9 ॾहीं मुहर्रम ते इमाम हुसैन खे करबला में 9 ॾहीं तारीख़ ते कुझु न मिलियो। 1400 साल खां बाद में माण्हू दवा था कनि असांखे इमाम हुसैन सां मोहबत आहे ऐं शरबत बि पीओ, अहिड़ी तरह न्याज़ बि खाओ। छा साईं गाज़ी अलम पाक खां दुआ घुरणु ऐं उनखे झुकणु ऐं सजदो करणु कीअं आहे? हे सिर्फ़ु सभु जेको अमल आहिनि इहे शिरक वारा अमल आहिनि, बिल्कुलु शिरक आहे। दुआ कंहिं खां बि नथा घुरे सघो हिन पूरी प्लेनेट अर्थ ते। दुआ जे लाइ सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। दुआ जी माना इहा आहे सॼणु, ऐं सॼो सिर्फ़ु अलाह खे वेंदो आहे। अलाह खां अलावा कंहिंखे बि सॼणु वेंदो आहे। अलम खे आॾो बीहारे करे ऐं आॾो जेको आहे हथु खणु, हे ख़ानदानी हिकिड़े मुशरिक जो कमु आहे। हे शिरक आहे, हिकिड़े क़िस्म जो शिरक आहे। हे साहबा हिन दुनिया खां विया न, कोई बि मुस्लमान मोमिन जे लाइ मुनासिब न आहे कंहिं साहबी जे क़बर ते वञी करे हुनखे साहबी खे चए त फलाणी साईं मूंखे मुसीबत पहुती आहे, मुंहिंजी मदद कयो। हालांकि साहबा जो मक़ाम छा आहे? मक़ाम यार केॾी वॾी फज़ीलत ते पहुतल हुया। जॾहिं साहबा खां नथा घुरी सघो त पोइ साईं अलम खां कीअं था घुरी सघो? हे काफ़ी माण्हू ॾियणु अलम जे ॾाढो सजदो, जेकॾहिं हिनखे माबूद सम्झी करे सजदो कनि था, इहो बंदो काफ़र थी वियो। इहो बंदो छा थी वियो? इहो बंदो काफ़र थी वियो। पर जेकर चए थो साईं हाणे अलम जी वॾी हैसियत आहे, मां इन जी जेको ताज़ीमन जेको आहे इज़त कयां थो, एतिराम इन करे सजदो कयां थो। ताज़ीमी सजदो जेकॾहिं कई न, पोइ बि हुन में खणी काफ़र न थींदो, इंतिहाई गुनाहगार थी वेंदो। यार कहिड़े ज़माने में असां जेको आहे अलाह सां हिन टाइम माण्हू ज़ालिम अलाह ॾाढो सजदो न कंदा। हिते जुमे जी नमाज़ न ईंदा, अलम ॾाढो किराए पिया आहिनि। यार कंहिं क़िस्म जो कोई असांखे दुश्मनी न आहे। उहो जेका अलम जे मथां जेको इमाम हुसैन जो नालो लिखियलु आहे न, अहिड़ी तरह तमामु जेको अहलुल बैत जो नालो असांखे तमामु इंतिहाई वॾो अदब आहे। इंतिहाई असांखे हुनजो अदब आहे, नालनि जो असांखे अदब आहे। बाक़ी नालनि खां अलावा पोइ साईं छा आहे? पोइ त साईं स्टील बिस्टील आहे, ॿियो त कुझु न आहे। हा, स्टील आहे, ॿियो नंबर ते कपिड़ो आहे। इन जो हिकिड़ो दलील मां पेश थो कयां, हुजे साईं तव्हांजे मथां थोरो एतिरा मथां कनि। साईं अलम जे बारे में साईं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु मरतबे तवाफ़ कनि पिया। छा पिया कनि? तवाफ़ कनि पिया। काबे जे साम्हूं बीह करे काबे खे इशारो कयो, ए काबा, नबी जेको आहे तुंहिंजी तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे। ए हिजर असवद तोखे नबी जेको आहे चुमी ॾिनी आहे, पर जेकॾहिं नबी इहो कमु न करीं न, मां बिल्कुलु तुंहिंजी तरफ़ झुकाई न आहियां। तुंहिंजी का हैसियत न आहे। नबी तोखे हैसियत ॾिनी आहे, मुंहिंजो सजदो अलाह खे आहे। नबी खे सजदो कंदे ॾिठो आहे, नबी खे हिजर असवद खे चुमी ॾींदे ॾिठो आहे। इन जे करे असां अमल कयूं था। न त असांजी इबादत अलाह जे लाइ ख़ासि आहे, पर अलाह ताला हिकिड़ी जॻह मुक़ररु कई आहे। हा साईं, हे साहबी हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो दलील तव्हां वटि हुजे। फरमाईंदो असां काबे जी इबादत नथा कयूं, असां इन जे करे हिते इबादत कयूं था, ख़ुदि अलाह हुकुम कयो आहे। जेकॾहिं अलाह हुकुम न करे न, अलाह ताला ॿिए कंहिं शइ जो हुकुम करे, ॿिए कंहिं तरफ़ जो हुकुम करे, असां ओॾे वञी करे मुंहुं करे नमाज़ पढ़ूं। हे असांजे लाइ काबो जेको आहे ख़ासि न आहे। हे काबे जी असां इबादत नथा कयूं, असां इबादत कयूं था अलाह जी। बसि हिकिड़ो हुकुम थियल आहे, काबे जी तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ो, काबे जो तवाफ़ कयो, अलाह ताला अजुर ॾींदो। हे असां इन जे करे सभु जो अमल कयूं था। हे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो। छा साईं अलम जे क़रीब गुज़रण खां निकाह फासिद थींदो या न?
न साईं बिल्कुलु अलम जे क़रीब गुज़रण सां निकाह फासिद न थींदो। हे माण्हू हलाए आहे असांजे मथां लेबल लॻी पियो साईं, हे मौलवी ज़रा चवंदा अलम जे भरिसां गुज़रंदो निकाह फासिद थींदो। हे चवनि बि पाण वरी असांजे मथां लेबल हिकिड़ो लॻाइनि। साईं अलम छा कंदो? अलम सां निकाह फासिद थींदो? भला निकाह फासिद तॾहिं थींदो आहे जॾहिं साफ़ अल्फाज़नि में मर्द पंहिंजी घरवारी खे चवे तोखे मां तलाक ॾेई छॾी आहे, पोइ निकाह फासिद थींदो। बाक़ी अलम जे क़रीब गुज़रण में कुझु बि न थींदो। हा जेकॾहिं हुन वटि को ताज़ीम आहे, ॾिसो असां वटि जेकी ताज़ीम आहे न, असां ताज़ीम उन शइ जी कंदासीं जंहिंजो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिलियो हुजे, जंहिंजो हुकुम साहबा खां मिलियो हुजे, उन शइ जी असां ताज़ीम कंदासीं। इन खां अलावा कंहिं जी बि असां ताज़ीम न कंदासीं। छाजे करे इस्लाम खे ज़्यादा सम्झण वारा साहबा हुया। इस्लाम खे ज़्यादा सम्झो आहे हज़रत अली साईं, इस्लाम खे ज़्यादा सम्झो आहे इमाम हसन, इस्लाम खे ज़्यादा सम्झो आहे इमाम हुसैन। इन हसन इस्लाम खे ज़्यादा सम्झो आहे। ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं जो हिकिड़ो कोल मां तव्हांखे ॾाढो पेश कयां। इमाम हसन खे नसीहत फरमाई हज़रत अली साईं, ए पुट दुनिया जे अंदरि कॾहिं बि तुंहिंजे मथां मुश्किल अचे, कॾहिं बि टेंशन अचे, यादि रखजांइ पंहिंजा मामला अलाह जी तरफ़ हवाले कजांइ। छाजे करे तुंहिंजे पीउ खे बि फ़नाइत आहे, तुंहिंजे पीउ खे बि फ़नाइत। कुझु टाइम खां बाद मां बि दुनिया छॾे वेंदुमि। ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी ज़ात बि न दुनिया खां छॾे वियो। हा पंहिंजा मामला अलाह जे ॾोह पेश कयो। छाजे करे अलाह खे कॾहिं फ़नाइत आहे ई न। अलाह हमेशह जेको हयुल क़यूम आहे, हमेशह अलाह ताला क़ाइम आहे। पंहिंजा मामला अलाह वटि पेश कजांइ। हे कंहिं फरमायो? हे हज़रत अली साईं फरमायो, हे हज़रत अली साईं फरमायो। ऐं अहिड़ी तरह ख़ैबर जे मौक़े ते, ख़ैबर जे मौक़े ते हाणे जेके माण्हू साईं ॿुधाईंदा आहिनि साईं जी हज़रत अली साईं मुश्किल कुशा, मुश्किल कुशा जी तारीफ़ कॾहिं ॾिठी आहे त भला आहे छा? मुश्किल कुशा उन ज़ात खे चयो वेंदो आहे जंहिंजे मथां कॾहिं बि मुश्किल न आई हुजे ऐं उहो तमामु इंसाननि जूं मुश्किलूं हल करे। हिन पूरी प्लेनेट अर्थ ते उहा ज़ात अलाह जी आहे। नबियुनि जे मथां बि मुश्किल आई, नबियुनि जे मथां बि मुश्किल आई ऐं उन मुश्किल खे कंहिं हल कयो? अलाह हल कयो। हिकिड़ो मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया जंग ते, ऐं अहिड़ी तरह उन मौक़े ते साहबा जी तादाद तमामु वॾी हुई, माल घणो हुयो, घोड़ा तमामु घणा हुया, तलवारूं जेको आहे ख़ानदानी क़िस्म जूं घणियूं हुयूं। ऐं अहिड़ी तरह कुझु मक़ाम ते हली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहजी विया। अलाह जे नबी फरमायो, ए साहबा अलाह जी मदद नथी अचे, अलाह जी मदद न आई आहे। जेकॾहिं अलाह जी मदद न आई न, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतह न करे सघंदुमि। अलाह जी मदद नथी अचे। छाजे करे? ए साहबा भला कंहिंजी दिलि जे अंदरि अहिड़ी को ख़्यालात आयो आहे छा? ॿ नौजवान साहबा उथी बीठा। ए साईं, ए जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजा वालिदैन तव्हांजे मथां क़ुर्बान हुजनि। ॿ नौजवान उथिया। उन्हनि जो साईं अॼु असां ॾिठोसीं, अॼु असां वटि माल ज़्यादा आहे, असां वटि घोड़ा ज़्यादा आहिनि, असां वटि पैसो ज़्यादा आहे, असां वटि तलवारूं ज़्यादा आहिनि। अॼु असां यकीन तौर ते फतह करे मोटी ईंदासीं। को ज़मानो हो बदर में वियासीं, कंहिं क़िस्म जी का सवारी न हुई, हिकिड़ी सवारी ते 4 ॼणा चढ़ूं पिया। अॼु हर हिक खे सवारी अलॻि आहे। अलाह जे नबी फरमायो, ए नादान, ए नादान, असां माल जे मथां थोरी फतह कई आहे, असां घोड़नि खे ॾिसी करे फतह थोरी कई आहे। यादि रहे बदर में बि अलाह मदद कई ऐं अॼु बि जेकॾहिं अलाह मदद कंदो पोइ असां फतह कंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए न ते, अलाह जे नबी फरमाए न त हज़रत अली साईं मदद कंदो बसि। हा हज़रत अली साईं खां अलावा ॿियो कोई बि मदद न कंदो। अलाह जे नबी ईअं फरमाए न। ख़ैबर जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼो हज़रत अली साईं की, ऐं उते कंडीशन छा निकिती? हज़रत अली साईं सुते पिया हुया, अखियुनि जे अंदरि छा हुयो? सूरु हुयो। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब कढी करे हज़रत अली साईं जी अखि मुबारक में फिरायो ऐं पोइ हज़रत अली साईं उथिया। ऐं पोइ अलाह जे नबी फरमायो, अॼु मां झंडो उन शख़्सियत हथ में पकड़ायां थो जंहिंसां अलाह बि मोहबत करे थो, उनजो रसूल बि मोहबत करे थो ऐं उहो अॼु फतह करे ॾेखारींदो। ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं जिंदो विया ऐं फतह करे जेको आहे मोटी आया। ऐं अॼुकल्ह असांजे ज़माने में हज़रत अली साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मुश्किल कुशा हुयो। साईं हज़रत अली साईं खे त अखि में सूरु, हज़रत अली साईं उथी न पिया सघनि। हज़रत अली साईं जी त मदद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। हे साईं बिल्कुलु मुशरिकानो जेको अक़ीदो आहे, जेको हिन ज़माने में असांजे जेके साथी जेके याली मदद जा क़ाइल आहिनि, मां घणी उनजे बारे में तफ़सील ॾिनी आहे, इंतिहाई तफ़सील ॾिनी आहे।
अल्लाह ताला ॾिसो साफ़ हिकिड़ी आयो तो इहा कना ॿुधो इहा कना सघी अची वई ॻाल्हि ख़तमु। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजी इबादत कयो मूंखां मत करो। यकीन करे पूरे क़ुर में हे मिंबर ते वेठो आहे, मिंबर ते वेहण का नॉर्मल ॻाल्हि न हूंदी आहे, का हल्की ॻाल्हि बि न आहे। मिंबर ते वेठो आहियां, का बि अहिड़ी जेकॾहिं हिकिड़ी आयत मिली आहे न जंहिंमें थोरी घणी गुंजाइश हुजे आहे न, जंहिं मां इहो सबूत थिया न हज़रत अली साईं खां मदद वठणु जाइज़ हुयो, यकीन कयो तव्हांखे कंहिं ज़माने में मां ॿुधाए छॾियां, कंहिं ज़माने में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, पर काथे बि कंहिं अहादीस मां कंहिं क़ुर जे हिसे मां काथे बि सबूत नथो मिले त इहा अली मदद को चयो वेंदो। ॾिसो हाणे इन ॻाल्हि खे हिते ई मां जेको आहे कंप्लीट करणु चाहियां थो। ॾिसो हज़रत अली साईं जी शख़्सी ज़ात वॾी या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? हज़रत अली साईं जी ज़ात वधीक या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वधीक आहे। हज़रत अली साईं त फरमायो त मां ग़ुलाम आहियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, हर हिकु मौक़े ते फरमायूं मां ग़ुलाम आहियां। अल्लाह जे नबी हिन दुनिया खां विया, सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोज़े मुबारक जे अंदरि हेठि लाथऊं ऐं इन खां बाद में सहाबा लाहे करे ऐं पोइ सहाबा निकिता ॿाहिरि। सहाबा जा ॾाढो वॾी मुश्किल आई, तमामु वॾियूं साहबिन खे जेको आहे न मुसीबत बाद में ॾिसणियूं पियूं, इंतिहाई साहबिन खे जंगियूं करणियूं पियूं। अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां पियो, मिंबर ते वेठो आहियां, हिकिड़ो को साहबी सीड़जी करे जंग खां निकिरी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते अची करे ईअं न चईंदी या रसूल अल्लाह फ़िलाणी जंग ते वञूं पिया असांजी मदद कयो, हिकिड़ो को साहबी न आहे। इहो चैलेंज क़यामत ताईं आहे मुंहिंजो। यार साहबा ॾिसो हज़रत अली साईं खां वधीक त ज़ात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे न। वञनि न हिकिड़ी का रिवायत नथी मिले साहबिन इहो अक़ीदो बणायो हुजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे दुआ घुरी करे ऐं असां वञूं पोइ जंग ते। साहबिन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन बणायो आहे अल्लाह जी मदद ईंदी पोइ असां फतह कंदासीं। हाँ अल्लाह जी मदद जी बाद में असां फतह कंदासीं। जॾहिं तमामु साहबा नबी खां मदद न वरिती, रोज़े ते वञी करे का शइ जेको आहे न सलाम पढ़ियूं, सलाम जो हुकुम आहे, सलाम जो हुकुम आहे, सलाम वञी करे पढ़ियूं। बाक़ी कॾहिं बि कंहिं हिकिड़े साहबी हाणे ॿुधायो 1400 साल खां बाद में तव्हांजी ज़्यादा मोहबत अल्लाह जे नबी सां ऐं हज़रत अली साईं सां या साहबिन जी? तव्हांजी असांजी कहिड़ी मोहबत आहे? जाली मोहबत आहे, कूड़ी मोहबत आहे हिकिड़े क़िस्म जी। साहबा जी असली मोहबत हुई। साहबा पंहिंजी मोहबत इज़हार कंदा न, पर साहबिन जो त हे हद खां क्रॉस थियूं पिया। हाणे साहबिन जो त हिकिड़ो हुदूद आहे बसि। हुदूद छा आहे? मदद अल्लाह खां, ऐं जेकॾहिं अल्लाह खां अलावा नबी खां असां मदद वठंदासीं इहा हद क्रॉस थिए पई हाणे। ऐं इन हद क्रॉस थियण खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु रोकियो आहे। हे असुली जेकी हक़ीक़त आहे जेकी मां तव्हांजे ॾाढो पेश कई आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए।